वीरपुर माथेलो जे ॻोठ ॾिनो वाको जी न्याणी सभा आवासी मुल्की सतह ते बॉक्सिंग में कामयाबी मणण खां पोइ पंहिंजे तर में औरतुनि खे पंहिंजे तहफ़ुज़ करण सेखारण लाइ पुरज़म आहे ऐं आलमी सतह ते पाण खे मञाइण जी कोशिश में रुधल आहे। कॾहिं तव्हांखे बॉक्सिंग जे हवाले सां कीअं लाड़ो थियो, कंहिंखे ॾिसी शौक़ु पैदा थियो या पाण मुरादो तव्हां जेको आहे हिकिड़ी माइंड मेकअप कयो त मूंखे इहो बॉक्सिंग विढ़णी आहे? शुरूआती मां जॾहिं पंहिंजे ॻोठ खां निकितमि तालीम वग़ैरह लाइ, उन खां पोइ जॾहिं मूंखे मौक़ो मिलियो हिकिड़ी पंहिंजे कॉलेज जे अंदरि नंढड़ी गेम्स करण लाइ, जीअं हिकिड़ो हूंदो आहे गेम जो पीरियड आहे, त उन टाइम में मुंहिंजी टीचर मूं में उहा पोटेंशियल ॾिठी, स्टेमिना ॾिठी, त पोइ उन मूंखे ट्रेंड कयो फर्दर स्पोर्ट्स लाइ। मूं तक़रीबन गेम्स खेॾियूं आहिनि, वॉलीबॉल खेॾियो आहे, बास्केटबॉल खेॾियो आहे, फुटबॉल खेॾियो, बैडमिंटन खेॾियो। पर वरी जॾहिं मूंखे उन्हनि ॾिठो की इन खे अञा अॻिते असां खणी आणे सघूं था, अञा इन खे छोकिरी खे मौक़ो ॾेई सघूं था पाण खेॾण लाइ, त पोइ उन्हनि मूंखे इंटर बोर्ड बि खेॾाया। पोइ यूनिवर्सिटी में बि मां जॾहिं अप्लाई कयो, उहे चवंदा आहिनि स्पोर्ट्स फज़ूल आहे, इन में को शइ कोन्हे, ऐं छोकिरियुनि लाइ त स्पोर्ट्स आहे कोन, पर आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलां स्पोर्ट्स सां तव्हां पंहिंजो कैरियर ठाहे सघो था। मूंखे सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन मिली इंग्लिश डिपार्टमेंट में, जंहिंमें माण्हू वॾी जदोजहद कंदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि त असांखे कंहिं सुठे डिपार्टमेंट में एडमिशन मिली वञे, उहा मूंखे स्पोर्ट्स कोटा ते मिली। ऐं उतां खां मूंखे शौक़ु जाॻियो त आउं पंहिंजे स्पोर्ट्स खे फर्दर कंटिन्यू कयां, जंहिंमें मूंखे मौक़ो मिलियो बॉक्सिंग जी दुनिया में क़दम रखण जो। ऐं उहा जॾहिं मां बॉक्सिंग जो पहिरियों टूर्नामेंट जंग पंजाब में कयो, त उन में मां ॿिए नंबर ते पोज़ीशन खणी सिंध खे ॿिए नंबर ते रोशन कयो, हुनजो नालो ऐं मां सिल्वर मेडलिस्ट रहियसि। ईअं ई 2019 में पोइ मूंखे मौक़ो मिलियो क्वेटा में खेॾण जो, जंहिंखां पोइ मूंखे आज़रबाईजान ऐं ईरान लाइ बि मौक़ो मिलियो, पर कोविड जे करे, छो जो कोविड अची वियो, पाबंदी लॻी वियूं, त उहे फर्दर असांजो कोन थी सघिया। इन करे मुंहिंजी उहा शइ उते रुकी न आहे, बट मतिलबु ईअं सम्झो थोरो पॉज़ अची वियो आहे। जी, हींअर लास्ट तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो यंगस्टर्स खे या आदिन खे जेके वधड़ियूं स्पोर्ट्स सां जेको लाॻापो रखनि थियूं, शौक़ु रखनि थियूं, उन्हनि लाइ तव्हांजो कहिड़ो मैसेज हूंदो? मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदमि त स्पोर्ट्स का बि फज़ूल शइ कोन्हे, पर जेको स्पोर्ट्स खे एज़ अ पैशन, एज़ अ कैरियर वठे थो, त उहो उनखे सची दिलि सां निभाए। ऐं स्पोर्ट्स तव्हांखे न सिर्फ़ु तव्हांजो नालो रोशन करण में मदद ॾिए थो, पर तव्हांखे जिस्मानी, रूहानी, ज़हनी तव्हांखे तंदुरुस्त रखे थो। उन खां अलावा स्पोर्ट्स तव्हांखे सभ खां जेका वॾी हेल्प करे थो, उहा तव्हांजो सेल्फ डिफेंस में करे थो। ऐं सेल्फ डिफेंस अॼु जो जेको पंहिंजो मुआशिरो आहे, असांजी हर हिकु न्याणी खे नीड आहे इन शइ जी, ऐं उहा तव्हांखे स्पोर्ट्स खां सवाइ किथे बि पॉसिबल नाहे मिली सघे। इन करे स्पोर्ट्स जो हिसो ज़रूरु थियो, स्पोर्ट्स खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणायो ऐं पॉज़िटिव रहो। छो जो दुनिया में तव्हां ॾिसो, असां वटि मोबाइल अची वियो आहे, त असां मतिलबु महदूद थी विया आहियूं, पंहिंजी जॻह खां हिलूं कोन था, जंहिंजे करे असां केतिरनि ई बीमारियुनि में वठिजी विया आहियूं। ऐं तव्हां यकीन कयो, ऐं मूंखे हितां खां पंधु हलायो, ऐं पूरो घोटकी जो पंधु करे ईंदसि, मां थकंदसि कोन। तव्हां मूं ॿी नॉर्मल अदी खे हलायो, उहो हितां खां सिर्फ़ु मिरपुर ताईं हलंदी, हू साकिजी पवंदी। त एतिरो फ़र्क़ु हूंदो आहे तव्हांजे स्पोर्ट्स प्लेयर में ऐं तव्हांजे हिकिड़े नॉर्मल बंदे में, जेको पाण मोबाइल जे गेमनि जी आदत ताईं महदूद थी विया आहियूं। त फिज़िकल गेम्स जी तरफ़ अचो, पंहिंजे पाण खे तंदुरुस्त रखो, पंहिंजे माहौल खे बि तंदुरुस्त बणायो।